स्टेप बाय स्टेप खणो लेकिन सफल अचूं। दानिश कुमार, समूरी ज़मीर जी सच्चाई सां समूरी ज़मीर जी सच्चाई सां ऐं पंहिंजे अज़ीम इनक़लाबी आदर्शनि सां सिंध वतन ऐं अवाम जो कसम खणी वचन थो करियां त मोहतरम रसूल बख्श पली जो के पार्टीअ जो सरबराह सम्झां थो। उन सां गॾु आलमी इनक़लाबी ओरियत नज़रियाती पार्टी जे नज़रियाती वाट जदोजहद ऐं फ़िक्र रसूल बख्श पली जी सां ज़िंदगी जी आख़िरी घड़ी ताईं वफ़ादार रहंदसि। जेकॾहिं कंहिं मोड़ ते उन वचन इंफरामी कयमि त पार्टी उन जे आदर्शन नज़रिए सिंध वतन तोड़े अवाम जो गद्दार थींदसि ऐं गॾोगॾु सिंध पाकिस्तान जे ॿियनि समूरी क़ौमनि दुनिया जे ग़रीब मिस्कीन मज़लूम ॿारनि खे पंहिंजो भाउ सम्झी सुजागबार तहरीक कयल फ़ैसिलनि मुताबिक़ उन्हनि जे हक़ लाइ आवाज़ बुलंद कराए जदोजहद कराईंदो रहंदुसि। जिए दुनिया मज़लूम ॿारड़ा जिए फ़िक्र रसूल बख्श पली जो तव्हांखे मुबारक हुजनि बाड़ी में।